4 मुहर्रम ते ये लश्कर पहुंचा खैमा हट रहा है कल 4,000 जो लश्कर तो जे कल 10,000 जो जने घोड़न जे टापट जो आवाज थो अचन आज रसूल का नंढड़ा नंढड़ा बार निजी था वजन अभी भी कुछ थियो के जो लश्कर हे बे दुश्मना हे बे दुश्मना हे बे दुश्मना खौफा अल्लाह तारो वरी जू दुख प्यास तिन ॾींहंनि खां पाणी कोन्हे दुख बि आहे प्यास बि आहे मानी काॾो पचे अल्लाह तारो उन बि आहे 3 ॾींहंनि जी प्यास बि आहे अल्लाह तारो वनक़्स मिनल अमवाल वल अनफुस जाननि में कमी था ॾिठो मां चवंदुसि अल्लाह तव्हां के मौला महफूज के गफ़ार साहब अवाजा भा इन दुनिया में विया अल्लाह तारो लेकिन अमा तो मौजूद हो न अमा के कह कुछ न चयो उन जो बचियूं भी होंदियूं अल्लाह अशफाक अली वियो लेकिन तमा ॾिठो त उन जा भाई उन जा मौजूद हुआ उन्हनि के कह कुछ न चयो लेकिन आई करबला में तो ॾिसो हुसैन जा भा अब्बास तजन थी वियो आई अब्बास जा ॿिया भाउ तजन थी विया हुसैन इमाम करे दिल ज़बान ते शुक्र गांधी पुत्र तजन थी विया अली अकबर और मोहम्मद ये उनका भाणे जा हुआ अल्लाह तारो कासिम भाटियो तजन थी ना गया लेकिन इमाम हुसैन नाना की शुक्र करिया न शिकायत बल्कि हर मंजिल पे चलंदा रहा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन आया अल्लाह का उनकी बारगाह में वापसी ऐ नहीं जदी जने आखिरी कुर्बानी मौला दिया शानदार ओली असर अल्लाह तारो उनके तीर लगवा मौला खैमन दे हजान लेकिन वजन था खैमन में वही मोटी था चन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन रज़न बिक़वाही व तस्लीमन ले अमर अल्लाह तारो ता मातम गफ़ार साहब तुझे भाग्य मुस्लिम में मिलियो कफन में मिलियो लेकिन आए हुसैन के बाद नारे फरात दे अल्लाह तारो जनाब इमाम हुसैन जने पहुंचा ना अब्बास घोड़े का ज़ीनता ज़मीन दिया मौला के सलाम कयो मौला मुझे सलाम अल्लाह तारो इमाम हुसैन हजा इमाम हुसैन जने पहुंचा ना अब्बास का पांव कलम से झुका हुआ अब्बास खान के करबला को तशरीफ फरमा हुआ अल्लाह तारो मुझे मौला वनी जनाब अब्बास जे सर के खणी पांजे ज़ानू के रखियो चए अब्बास अखियूं खोल हुसैन पहुंची वियो अब्बास हुसैन पहुंची वियो अब्बास चवनि था आका मेहरबानी कयो तव्हां कुर्ब कयो आहे मुंहिंजा हथ हुजनि हा त तव्हांखे तकलीफ़ न ॾियां हा मुंहिंजी हसरत आहे त तव्हांजो दीदार कयां अब्बास अखियूं खोल आका अखियुनि में ख़ाक खून हुयनि अब्बास अखियूं खोल हुसैन पहुची वियो आका अखियुनि में गुज़र गयो न मथे रत आयो ऐं वरी मुंहुं बंदि कई आहे अखियुनि में सॼी मिटी भॼी वई ख़ाक खून भरियल आहे मौला मुझे अखियूं साफ़ कयो अगर मुझा हथ हुजनि हा तकलीफ़ न ॾियां हा मुझे अखियूं साफ़ कयो मां तव्हांजी ज़ियारत कयां जनाब इमाम हुसैन पंहिंजे अबा जे दामन सां जनाब अब्बास जूं अखियूं साफ़ कयूं जनाब अब्बास अखियूं खोले पंहिंजे आका की ज़ियारत कया पंहिंजे आका की ज़ियारत कया मौला पुछनि था अब्बास तुंहिंजी हसरत पूरी थी वई के हाँ आका मुंहिंजी हसरत पूरी थी वई हाणे इमाम फरमाए था अब्बास एक हसरत हिन मज़लूम जो आहे एक हसरत हुसैन जे दिल में बि आहे तूं रात पूरी कयो वञ आका कहिड़ी हसरत आहे जेका तव्हां चाहियो था मौला फरमाए था अब्बास तो हमेशा ख़ुद खे ग़ुलाम चयो मूंखे आका कई अथई अॼु वीने वीने मूंखे बात सॾ मैं पुछा कहिड़ो प्यारी ज़बान सां तूं मुंहिंजे बात सॾी मां सिखी पियो आहियां त अब्बास भाउ सॾो अल्लाह तारो
अब्बास के थोड़ी हवा उठी इतने में एक बीबी जी फूंक आई, अरे अब्बास ना हुसैन दी मां जाने वाला हुसैन के पास ताजे ने हजरत पूरी थी वने। अब्बास भागा लफ्ज कढ़ा हुसैन के छॾे हलियो। हुसैन जी कमर टूटी वई, भाखे टंगणी भी न सघिया, दफन भी न करे सघिया। अला लानतुल्लाह